गीता 15 अध्याय तहां श्रवण करे रहा हो। बोलो भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। श्रीमद् भगवत हरे राम हे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता कि सब कुछ विशेष गुण जेके भी आकर्षण आहिनि मूंसां ही आहिनि। सूरज में रोशनी, चंदा में चांदनी, अग्नि में तेज, वनस्पति में पुष्टि शक्ति, पेट में जठरा अग्नि, वैश्वानर रूप सां माई चैन तरन जो भोजन पचाईंदो आहियां। एतिरो ही न, सभिनि जी स्मरण शक्ति भी मां आहियां। सब वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, सभिनी वेदन जो कर्ता भी मां आहियां ऐं उन्हनि जो ज्ञानी वेदन खे ठीक ठीक समझण वारो भी मां ई आहियां। कई माण्हू त पंहिंजा ई अर्थ कढी छॾींदा आहिनि। बिल्कुलु सही त श्री भगवान ही समझंदा आहिनि। भगवान चवनि था, हे अर्जुन, हिन संसार में नाशवंत ऐं अविनाशी ॿिन तरहनि जा पुरुष आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो नाशवंत, ॿियो अविनाशी। नाशवंत यानी जेको नाश थी वञे, नष्ट थी वञे। अविनाशी यानी जंहिंजो कॾहिं विनाश न थींदो आहे। हरे राम, मिठो राम, सुठो राम, प्यारो राम, न्यारो राम। हरे राम हे हरे। भगवान चवनि था त हिन संसार में नाशवंत ऐं अविनाशी ॿिनि तरहनि जा पुरुष आहिनि। इन्हनि में प्राणियुनि जा शरीर त नाशवंत आहिनि। जेके भी प्राणी आहिनि, यानी असां जेके भी आहियूं, चाहे ॿिया भी प्राणी, असांजा शरीर छा आहिनि? नाशवंत। असांजे वॾनि जा शरीर न रहिया, हा न? असांजा कोई भी 5, 8, 10 पीढ़ियूं कोई कोन्हनि हिन महिल। त पोइ हे शरीर रहण वारा न आहिनि। सभिनि जा सभु शरीर नाशवंत आहिनि। लेकिन असां जेके आहियूं, जेके शरीर जे हिन अंदर असली शक्ति, ज्योत स्वरूप, चेतन शक्ति, चेतन तत्व, आत्म तत्व, उहा जीवात्मा अविनाशी चयो वेंदो आहे। हरे राम। भाई हे शरीर असां न आहियूं। हे आत्मा जो जेको साधन आहे शरीर, इहो आहे विनाश थियण वारो। इहो बचंदो कोन। ऐं असां जेके आहियूं, इन में वेठा आहियूं, जीवात्मा, इहे मरंदासीं कोन। आत्मा मरंदी न आहे, शरीर बचंदो न आहे। पर वॾी ॻाल्हि इहा आहे कि आत्मा खे कोई न सुञाणे। शरीर सभिनि खे नज़र था अचनि, हा न भाई? तंहिंजे करे भउ लॻल हूंदो आहे कि मां मरी वेंदुमि, मां ॿुढो थी वियुमि, मूंखे बीमारी थी वई, मां बदिलजी वियुमि। अखियूं बंदि कयो त छा आहे? कुझु बि कोन्हे। नेत्र बंदि करण खां पोइ न जवानी आहे, न ॿुढापो आहे, कुझु बि कोन्हे। शरीर भी किरंदो त नेत्र त बंदि थी वेंदा। तंहिंजे करे
शरीर नाशवंत, आत्मा अविनाशी आहे। ठीक आहे, अॻिते ॿुधो, उन्हनि ॿिन्ही में बि उत्तम पुरुष त अलॻि ई आहे। भाई शरीर खां त आत्मा जेकी आहे अविनाशी आहे, पर आत्मा खां बि कोई मथे आहे, जीवात्मा खां अलॻि उत्तम वधीक सुठो। केरु आहे उहो? भगवान चवनि था जेको टिनी लोकनि में प्रवेश करे सभ जी पालना कंदो आहे, ऐं उनखे अविनाशी परमेश्वर चयो वियो आहे। छो त मां नाश न थींदो आहियां ऐं माया में स्थित अविनाशी जीवात्मा खां बि उत्तम आहियां। भाई असां भले भगवान जा अंश आहियूं, उहो ई स्वरूप आहियूं, मटेरियल उहो ई आहे, ठीकु आहे, लेकिन भगवान त असां खां उत्तम ई आहिनि। कीअं उत्तम आहिनि? असां जीवात्मा आहियूं, मोह माया में फाथल आहियूं। ज्ञान बि थियो त वधि में वधि महात्मा थींदासीं, पर भगवान त परम आत्मा आहिनि। जीव आत्मा, महाआत्मा ऐं परम आत्मा। परम आत्मा त भगवान ही आहे। गंगा मैया त गंगा मैया, तव्हां उतां लोटो भरे आयो त जल त उहो ई आहे। कोई तव्हां खां पुछंदो, तव्हां चवंदो गंगा जल आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हथ जोड़े करे असां अमृत पीअंदासीं। कोई माण्हू जो अंतिम समय आहे त उनखे लाभ बि पहुचंदो, पर तव्हां ईअं त नथा चई सघो कि हिन लोटे में मां गंगा नदी खणी आवां। ईअं थोरी चवंदो। त आहे त गंगा जल उहो ई जेको हरिद्वार में, गोमुख में, गंगोत्री में, गंगा सागर में जेको जल प्रयाग में आहे, जल उहो ई आहे, लेकिन हूअ गंगा नदी आहे ऐं हे केवल नदीअ जो अंश आहे। हिकु मग आहे लीटर जो, अधु लीटर जो, ड्रम बि भरे अचो त हिकिड़ो अंश आहे। त गंगा नदी त गंगा नदी आहे। त अहिड़ी तरह सां असां हुन जा अंश आहियूं। उहो ई मटेरियल आहे, सेम टू सेम तत्व उहो ई आहे। ये गंगा जल हिते बि उहो ई आहे, गंगा नदीअ में बि उहो ई आहे, पर असां नंढो अंश आहियूं, उहो त सर्वांश। असां जीव आत्मा आहियूं, उहो परम आत्मा आहे। हरे राम, चओ भाई हरे कृष्ण, हे हरि, हरे नारायण। भगवान चवनि था मां जीवात्मा खां बि उत्तम आहियां। तंहिं करे जगत में ऐं वेदन में बि मुंहिंजो नालो पुरुषोत्तम चयो वियो आहे। भगवान जो छा नालो आहे? पुरुषोत्तम। अर्जुन महाराज बि चवनि था न गीता में, हे पुरुषोत्तम, परम पुरुष, आदि पुरुष, पुरुषोत्तम, सब भगवान जा नाला। हे भरतवंशी, अहिड़ी रीति जेको ज्ञानी मूंखे तत्व सां पुरुषोत्तम ॼाणंदो आहे, उहो सर्व ज्ञानी नित मूं वासुदेव परमेश्वर जो ही भजन कंदो आहे। भगवान चवनि था जेको मूंखे सुञाणे थो वठे, पहचाने थो वठे, बस पोइ उहो मुंहिंजो ई भजन कंदो, मूंखे ई ध्याईंदो, मूंखे ई यादि कंदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते भगवान चवनि था, हे अर्जुन, ही तमामु गुझो शास्त्र मूं तोखे ॿुधायो, हे गीता। इनखे ज्ञान सां, तत्व सां ॼाणे करे इंसान ज्ञानी थी वेंदो आहे। यानी तंहिं लाइ ॿियो कुझु बि ॼाणणु बाक़ी न रहंदो आहे। सभु ज्ञान गीता में अची वियो, भगवान चवनि था। अच्छा, उहो बि त अञा 15 अध्याय में चए थो, भगवान जो जी न भरियो आहे, वरी 3 अध्याय ॿिया ॿुधाए थो। हे त 15 अध्याय आहे। हरे राम। भगवान चवनि था हे तमामु गुझो, गुझो यानी सीक्रेट, गोपनीय, राज जी ॻाल्हि मां तोखे ज्ञान ॿुधायो आहे। हे पढ़ी सम्झी ॿुधी करे माण्हू ज्ञानी थी वेंदो, पोइ कुझु बि उनखे सम्झणु बाक़ी न रहंदो। हिते श्रीमद भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 15 अध्याय पुरुषोत्तम योग नाले संपूर्ण थियो। बोलो वृंदावन बिहारी। अॻिते श्रीमद भगवत गीता जे 15वें अध्याय जो महात्म आरंभ थींदो।
सो घणी सिक श्रद्धा प्रेम सां तव्हां अगली शिफ्ट में श्रवण कजो। हाणे चओ श्री कृष्ण।